दाख़िल कयो ऐं जेकॾहिं उन बावजूद SSP साहब नथो करे त मजबूरन असांखे धरणो हरणो पवंदो। अॼु जेकॾहिं तव्हां हे 10-20-30 ॼणा जेके बीठा आहियो, मां तव्हां सां वाइदो थो कयां सॼी सिंध जा माण्हू तव्हांखे हिते घुराए ॾींदुसि, मरण घड़ीअ ताईं इंसाफ़ ताईं हिते ई वेठा हूंदासीं। सर तव्हां असांखे इंसाफ़ ॾियो, इंसाफ़ भाऊ हाणे उम्मीद आहे असांजी अलाह में बि तव्हां में उम्मीद अथव, तव्हांजे एतमाद ते असां वञूं था। असांखे कंहिंसां बिल्कुलु इहो ई चवां थो, शाम खां राति तव्हां जीअं चओ तो तीअं कंदासीं। पाण हिकु ॾींहुं या 2 ॾींहंनि में को लाइमल जोड़ियूं था त पाण खे धरणो किथे हणणो आहे। जेकॾहिं असांखे धरणो हिन गेट ते हणणो पियो हिते हणंदासीं, जेकॾहिं असांखे हिननि जूं ऑफिसूं बि हिते ई आहिनि, साम्हूं ई हिते अरबे रुपयनि जी करप्शन कनि था, माण्हुनि खे लुटनि था, या आहिनि फराडी हिते भाऊ असांखे धमकियूं ॾेई करे तव्हां हिसा ईंदो, यानी कि टाइम हिकिड़ो बसि असां अचूं था, तव्हां जेको आहे न सो घटि वरी उन खां पोइ वरी चवंदा त तव्हां कंदव छा असांखे तव्हां कंदव छा? बाबा असांजो हक़ आहे, असांजा नंढड़ा आहिनि, उन्हनि जी तव्हां आयादत कोन कई आहे, उन्हनि जी खपन दफ़न जो को बि प्रोग्राम असांजे जेॾी महिल हॉस्पिटल छोकिरे खणी आ उन्हनि खे उते असां जेसीं ताईं असांजो लाश पियो आहे जेसीं ताईं वञी असां NC कढाए अचूं। हिननि जो को माण्हू उते मौजूदु न हो त वञी NC कराए अचे हा, वञी नंढड़े जी जेको बि सिलसिलो हो उनजो अंदरि वञी अर्जेंटली उहो इमरजेंसी में दाख़िल थिया। मुमकिन आहे असांजा नंढा बची न असां पंहिंजनि जीअरनि यकीन कंदो न मां 7 ते कंपनी में नौकरी ड्यूटी कंदो उतो डायरेक्ट उते तूं सोच असां हिते FR जे पोयों कयूं या मां 13-14 ॾींहं असां वेठा परेशान न थियो। यकीन कंदो सेबू पए ॿाह कट रही वो पए रही जग कट रही वो बि वीचारो बची न सघे, ज़ालिमनि पछा तक न कई। खुदा हिननि खे गर्क तबाह कंदो, मौसम बर्बाद कयो, हिम्मत ऐं हौसलो ॾींदो। ज़ालिमनि ज़ुल्म कयो। मां तव्हां सां गॾु आहियां, इंशाल्लाह तव्हांजे रूह खे तस्कीन मिलंदी, कातिल गिरफ़्तार थींदा इंशाल्लाह। असांजी इहा उमेद दिलि जाए कयो छो त हींअर मौक़े इन जे करे बि मां चवां थो त SSP अमजद शेख सां ॻाल्हाए सघूं था पाण, हू असां सां थी सघे थो इंसाफ़ कराए, अज़ालो करे। हू नथो करे त पाण हूअं बि 1 या 2 ॾींहंनि में तव्हां ईअं कयो, ईअं कयो तव्हां ऑफिस हलिया अचो, ठीकु बाबा, तव्हां ऑफिस अचो, पोइ उते वेही करे पाण लाइमल जोड़ियूं था। सभ खां पहिरियां पाण खे हाणे हिननि जे ख़िलाफ़ धरणो किथे हणणो आहे, हिते हणणो पवंदो। हिते मेन रोड बंदि करणो आहे, सखर खां कराची वारो उहो बंदि कंदासीं, जिते चवंदो थधो छंडो विधो आहे। तव्हांजे हिन जिदोजहद में, हिन इंसाफ़ वारे मामले में जेकॾहिं लठ गोली या का बि तकलीफ़ ईंदी, पहिरियां क़ादर चाहे सीने में इंसाफ दो, इंसाफ दो, खून जो इंसाफ दो।